पता लगे था निकली एट टंका में आऊं सुसाई सोड़ा प्यासुन को धकानी भागा कलेक्ट्री रात छुट्टी आया हूँ संटा राता अगो आजो केस कयो हूँ 4.5 महीना सी मोई गाड़ी अॻियां हणियऊं किरियासीं चंबड़ी सां खे अकलूं खे वेझो न अचूं जंहिंमहिल सोड़ा पियनि मूंखे टंग में धको हणियो लाहे अॻ में बि तव्हांखे ॿुधायो साईं अॻु में काज़ी मदिया 2 केस कया ऐं हिकिड़े मां ॿाहिरि भरी थिया हिकिड़ो नवाब शाह सां हले पियो ॿियो अॻु आयो कूड़ो केस कयऊं 4.5 महीना सां ॿधल हुआसीं चाचो मुंहिंजो पाण में केरु थियो तव्हां बाबा जा सौटनि बाबा जा सोटरनि हा ठीकु आहे चाचो मुंहिंजो 70 थी वरी इन ॻाल्हि ते यही भाउ हुनजी असां बेगुनाह छो मोटियो आहे बेगुनाह हूं असां कूड़ा केस छोकिरो पाण लिकाए असां ॻोठ साईं न तस्दीक न का ॻाल्हि ईअं केस दॿींदा वञनि असां मिसकीन आहियूं हलो ठीकु आहे नाला कहिड़ा कहिड़ा आहिनि थी साईं ओ अब्दुर्रहीम ओ मीर खान कुर्बान जाते उमराणी तुझा पंहिंजा हा साईं ठीकु आहे सकरान रिपोर्ट राजकुमार और गाजियामन वेझो ॻोठ अली खोतो में चइनि अदालत हत्या पर गोलियूं हणी वज़ीर उमराणी खे सॼी ज़ख़्मी करे फरार थी विया फायरिंग जी वाक़े बाद गोलियूं लॻनि सबबि घंटी जोगी हालत में तालका अस्पताल गाजियामन आणण बाद खेसि नवाब शाह जे अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे ॿुधायो वञे पियो त हिननि जी पाण में ज़ाती दुश्मनी आहे वज़ीर अली उमराणी पंहिंजे बयान में चयो आहे त अब्दुर्रहीम उमराणी मीर उमराणी कुर्बान में उन्हनि मूंखे गोलियूं हणी मुंहुं सां विरिया आहिनि